हे नाथ प्रभु है न जेके काफ़ी शब्द माण्हुनि खे विसरी आहिनि अहिड़ा बि हुया है न। किचन यादि आहे असांखे पर उनखे रसोई चइबो आहे, खणांडो चवंदा आहिनि है न। वॾनि खे पतो हूंदो, नंढनि खे थोरी पतो हूंदो। बाथरूम खे सिंधीअ में छा चइबो आहे? लक्ष्य। बाथरूम खे सिंधीअ में, अरे यार ईअं सनानु कोठी त चई छॾ न, कम से कम पंहिंजा बि ठाहिबा आहिनि न थोरा घणा, ईअं थोरी आहे। हौदी छा चइबो आहे? हौदी। हा, इहे शब्द हाणे काथे आहिनि? हाली त घर वारनि खे चओ काॾे थी वञे हौदीअ में, त हाली त माता बि सोचणु लॻी अलाए छा आहे, कोई अंग्रेजी शब्द आहे अलाए छा आहे, हौदी काॾो अची वई। हाणे ध्यानु ॾियो भाई, बघियड़ यानी बाघ, टाइगर, सब तरह सां हाथी, शेर, नांग, बघियड़नि खां बचाए करे असां तव्हांजी सेवा कंदासीं। बनवासी चवनि था हे हितो जंगल, पहाड़, गुफाऊं, खोह यानी दर्रा सभु कदम कदम ते असांजा ॾिठल आहिनि। छो जो जंगल में रहण वारा आहिनि उहे, उनखे पूरो जंगल ॾिठल आहे। चओ हरे राम। रस्तो उन्हनि खे यादि आहे। शहर वांगुरु थोरी आहे जंगल जा रस्ता जेके हूंदा आहिनि, पतो ई न पवंदो आहे काॾों आयासीं। वण ई वण, वण ई वण चारो तरफ़। हिकिड़ो ईअं गुल फेरी खाओ त होश ई गुम थी वेंदो कहिड़े रस्ते मां आया हुआ। कॾहिं वञी त ॾिसो न, जंगलनि में भटकी त ॾिसो। चओ हरे राम। शहरनि में भुलिजी था पवनि माण्हू। हाणे त ईअं थियो आहे असां चकर भाटा वेंदा आहियूं त एॾी गलियूं गलियूं ठही वियूं, उते ई चकर खाई वेंदा आहिनि, रस्ता ई पतो न पवंदा आहिनि। चकर भाटा में पहिरियों ईअं खुलियल रस्ता हूंदा, हाणे जाते मिलियो त माण्हुनि ठाराए छॾिया आहिनि मकान दुकान, पतो ई नथो पए। त जंगल त ॾाढो बिल्कुलु ओहो चकर वारो आहे। त बनवासी चवनि था प्रभु असांजो कदम कदम ॾिठल आहे, पग पग ॾिठल आहे। असां तव्हांखे रस्तो ॾेखारींदासीं, उन जॻहियुनि में तव्हांखे शिकार खेॾाईंदासीं, तलाह झरना सभु तव्हांखे सरोवर जलाशय ॾेखारींदासीं। असां कुटुंब समेत तव्हांजा सेवक आहियूं। हे नाथ, इन करे असांखे आज्ञा ॾियण में कोई संकोच न कजो। जेके वेदनि जा वचन मुनिनि जे मन खे बि अगम आहिनि, उहे करुणा जा धाम प्रभु श्री राम चंद्र जी भीलनि जा वचन इन तरह ॿुधी रहिया आहिनि जीअं पिता पंहिंजे ॿारनि जा वचन ॿुधंदो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। धन्य भूमि बन पंथ पहारा,
नाथ पाओ तुम धारा। धन्य बेहग मृग कानन चारी, सफल जन्म भय तुम्हारे निहारी। हम सब धन्य सहित परिवारा, देख दरस भर नयन तुम्हारा। किन बास भल ठाऊं बिचारी, इहाँ सकल ऋतु रहब सुखारी। हम सब भांति करब सेवकाई, करके हरियहि बाघ बड़ाई। हो बन बेहड़ गिर कंदर खोहा, सब हमार प्रभु पग पग जोहा। जह तम तुम ही अहे खेलाउब, सर निर्झर जन ठाऊ दिखाउब। हम सेवक परिवार समेता, नाथ न सकुचब आयस देता। वेद बचन मुनि मन अगम, ते प्रभु करुणाएन। बचन किरातन के सुनत, जिम पितु बालक बैन सियावर रामचंद्र की। जय जय उमापति महादेव की। जय जय पवन सुत हनुमान की। जय जय बोलो भाई सर्व संतन की। जय 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 जय। कहाँ जी मर्जी मालिक। श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम। तो जेके वेदन जा वचन मुनिन जे मन खे भी बिल्कुलु पहुंचण वारा न आहिनि, उही करुणा जा धाम प्रभु श्री रामचंद्र जी, वो जंगल में रहण वारा भील कोल भील, उन जी ॻाल्हियूं त ईअं ॿुधी रहिया आहिनि जीअं पिता पंहिंजे ॿारनि जी तोतली वाणी ॿुधंदो आहे ख़ुशि थींदो आहे। जीअं राम जी छा था ॾिसनि, प्रेम था ॾिसनि। राम जीअ खे कोई रस्तो ॾेखारींदो जंहिंजे नाले सां भवसागर पार थी वञे माण्हू, हाँ उन्हनि खे जंगल जा रस्ता पतो कोन्हनि, उन्हनि खे ज़रूरत आहे न न उल्टो भॻवानु ॾिसनि था कि हिन जी भावना मूंसां प्यार करण जी आहे, मुंहिंजी सेवा करण जी आहे। इहो ॾिसी करे ई भॻवानु प्रसन्न था थी वञनि। छो जो रामायण जा वचन आहिनि कि श्री रामचंद्र खे केवल प्रेम प्यारो आहे। जंहिंखे इहो ज्ञान खपे, जंहिंखे इहो सीक्रेट खपे, जंहिंखे इहो राज खपे, जंहिंखे इहो रहस्य खपे, जेको इहा ॾाढी गहरी ॻाल्हि चङी तरह पंहिंजे दिलि में रखणु थो चाहे, उहे नोट करे छॾियो, दिलि ते कुरिजे लिखो, उहे यादि करे छॾियो, दिलि में विहारे छॾियो। कहिड़ी कि राम खे केवल प्रेम प्यारो आहे। प्रभु श्री रामचंद्र केवल प्रेम ई चाहींदा आहिनि। इहा ॻाल्हि सम्झण में ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि कोई सम्झी वञे त बसि उनजो प्रेम थी वञे भॻवान सां। राम ही केवल प्रेम प्यारा, राम ही केवल प्रेम प्यारा। जान ले जो जान निहारा, जो जान निहारा। राम ही केवल प्रेम प्यारा, राम ही केवल प्रेम प्यारा। राम श्री राम, श्री राम श्री राम। श्री रामचंद्र जी प्रेम सां भरियल कोमल कोमल मिठा वचन चई करे
कयो, उन्हनि खे प्रेम ॾिनो। ओ हरे राम। ये केर था ॿुधाइनि? शिव जी था ॿुधाइनि। जेकी कथा तव्हां ॿुधी रहिया हो, शंकर भगवान कंहिंखे ॿुधाए रहिया आहिनि? पार्वती माता। उहा ई कथा काकभूषण महाराज गरुड़ जी खे ॿुधाई। उहा ई कथा याज्ञवल्क्य महाराज भरद्वाज ऋषि खे ॿुधाई आहे। उहा ई कथा तुलसीदास महाराज असांखे ॿुधाए रहिया। असां उहा चई ॿुधी रहिया आहियूं, हा न। हिन जो टीका कयो आहे ब्रह्मलीन संत स्वामी हनुमान प्रसाद पोदार, हा न। उन्हनि जे लाइ बि चवणु आहे कि उन्हनि प्रभुअ जो दर्शन कयो। यूट्यूब में जंहिंमें उन्हनि जो दर्शन स्वामी राम सुखदास महाराज, जय दयाल गोयंद का, ये सब प्रेमी संत महात्मा जिन गीता प्रेस ते ॾाढी सेवा कई। हे जेके असांखे शास्त्रनि जा अर्थ मिलनि था पिया, गीता जी व्याख्या थी मिले ऐं सत्संग था मिलनि, सच्चा सत्संग, हा न। यानी वैदिक सनातन धर्म जे अनुसार, मिलावट वारा न, त उहे इन्हनि संतनि ॾिना आहिनि। त राम जी सभिनि खे प्रेम था ॾियनि, प्रेम जो दान ॾिनो ऐं प्रेम जा अखर चई करे उन्हनि खे राज़ी कयो। राम सकल बनचर तब तोषे, कही मृदु बचन प्रेम परिपोषे। वरी उन्हनि खे विदा कयो, वरी उहे सिर निवाए करे हलिया, प्रभुअ जा गुण चवंदे ॿुधंदे घर आया। इन तरह देवता मुनिनि खे सुख ॾियण वारा ॿई भाउर सीता जी समेत वन में निवास करण लॻा। जॾहिं खां श्री रघुनाथ जी वन में अची करे रहिया आहिनि, चओ हरे राम, हा हा हा, तॾहिं खां वन मंगलदायक थी वियो आहे। अनेक तरह जा वृक्ष फूलनि था, फलनि था, उन्हनि ते लिपटियल सुंदर बेल, तिन जा मंडप ठही था वञनि। कल्प वृक्ष जे समान स्वाभाविक ई सुंदर आहिनि। ॼण देवताउनि अची करे उते नंदन वन खे भगवान जे चित्रकूट में छॾे आया आहिनि, जाते भगवान रुकिया आहिनि। ऐं भौरा जेके हूंदा आहिनि उन्हनि जी त हीअं पंक्तियूं लाइनियूं थी हलनि, सुंदर गुंजार आवाज़ करे रहियूं। सुख ॾियण वारी थधी थधी धीरे धीरे सुगंध सां भरियल हवा हली रही आहे। कीअं न थिए, राम जी जो आया आहिनि वन में, पाण परमात्मा था रहनि। हा, जंहिंजे अख जे इशारे ते हीअ प्रकृति ठही वेंदी आहे, करोड़े स्वर्ग ठही वेंदा आहिनि, उते इहो आनंद छो न हूंदो। अवध तहां जहां राम निवासु, जाते राम आहिनि उते ई अयोध्या आहे। जब ते आए रहे रघुनायक, अब ते भयं वन मंगलदायक। फूल हैं फल हैं बीटप विधि नाना, मंजू बलित बर बेल बिताना। सुरतरु सरस सुभाए सुहाए। ये पक्षी जेके हूंदा आहिनि, नीलकंठ नालो ॿुधो अथव, जो कंठ कीअं हूंदो आहे? नीरो, हा न। कोयल, तोता, पपीहा, चकवा, चकोर। हाणे ये पक्षी तो ॾिसे गांवनि शहर में नज़र न ईंदा आहिनि। चओ हरे राम। हाणे त कांव ई गायब थी विया, उन खां पहिरियों झिड़कियूं गायब थी वियूं, हा न। जॾहिं खां लॻायो तव्हां मोबाइल जा टावर,
जॾहिं खां लॻायो आहे इंटरनेट, ओहो सभु पक्षी थिया अनसेट वीचारा, अलाए काॾे, अलाए उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ थी पहुचे, अलाए उन्हनि में उन्हनि जी मृत्यु थी अचे। वैज्ञानिक त ईअं चवंदा आहिनि। चओ हरे राम, घोरे फिटी कजे अहिड़ी विज्ञान खे, वीचारा एॾा पक्षी हेॾा गायब थी विया सभु। हाँ, अलाए मरी विया, अलाए काॾे हली विया। तंहिंखां त उहा वायर वारी टेलीफोन सही हुई। हाँ, हिकु टेलीफोन में 8 माण्हू ॻाल्हाईंदा घर वारा, ऐं 4 मिंटे में सभिनि जो ॻाल्हाइण बि थी वेंदो बढ़िया। हरे राम हरे कृष्ण। पर उहो कलयुग न हुयो, द्वापर खां बि पहिरियों त्रेता युग जी कथा आहे। त ओॾी महिल केरु हुया? नीलकंठ, कोयल, तोता, पपीहा, चकवा, चकोर। आ हा हा, इन्हनि पक्षियुनि जी अगरि तव्हां केवल आवाज़ ॿुधो त टेंशन ख़तम थी वञे, आनंद अची वञे, दिलि बाग बाग थी वञे, हृदय खिलजी वञे, मन में मौज अची वञे, माण्हू दुख ई भुलिजी वञे। एॾी त हिन जी मिठी लात, मिठी आवाज़ आहे हिननि जी, कननि खे सुख ॾियण वारी, चित खे चुराइण वारी, तरह तरह जी ॿोलियूं था ॿोलिन। चओ हरे राम। शेर, बंदर, सूअर ऐं हिरण, इहे सभु वैर छॾे करे गॾु गॾु घुमनि था पिया। शिकार जे लाइ घुमंदे घुमंदे श्री रामचंद्र जो दर्शन कयूं त उहे जानवर बि, पशु बि विशेष आनंद में भरिजी विया। धन्य आहिनि उहे जानवर बि, पशु जिन भगवान जो दर्शन कयो। हरे राम, श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर। जगत में जेतिरा जेतिरा देवताउनि जा वन आहिनि, श्री राम जी जे वन खे ॾिसी करे सिकनि था। गंगा जी, सरस्वती जी, सूर्य कुमारी, यमुना जी, नर्मदा मैया, गोदावरी ऐं धन्य बि पुण्यमयी नदियूं, सभु तलाह, समुद्र, नदी, अनेक नद, सभु गंगा जी जी, मंदाकिनी जी वॾाई था कनि। छाजे करे? कि राम जी उते अची रुकिया आहिनि न। ऐं उदयाचल, अस्ताचल, कैलाश, मंदराचल, सुमेरु पर्वत आदि देवताउनि जा जेके रहण जा स्थान आहिनि, उहे हिमालय पर्वत आदि जेतिरा बि वॾा वॾा पहाड़ आहिनि, उहे सभु चित्रकूट जो जस था ॻाइनि। बोलो चित्रकूट पावन स्थान की। छो? छो जो चित्रकूट में भगवान रघुनाथ निवास था कनि। विंध्याचल वॾो आनंद में भरिजी वियो आहे, उनजे मन में सुख समाए नथो। छो जो उन बिना महिनत ॾाढी वॾी वॾाई पाए वरिती आहे, महिमा पाए वरिती आहे। चित्रकूट जा पक्षी, पशु, बेल, वृक्ष, वण, तिनका, अंकुर, सब जी जातियूं पुण्य जी राशि, यानी वॾा पुण्यवान आहिनि। हिकु हिकु पत्तो बि भागन वारो आहे। चित्रकूट में जानवर, पशु, पक्षी, जेके वणनि जी बेल हूंदी आहे, चओ हरे राम, हिकिड़ो मोटो तनो हूंदो आहे, हिकिड़ी नंढी नंढी पतली जी न हूंदी आहे रस्सी वांगुरु बेल, त इहे सभु बि चवनि था भागनि वारा आहिनि। अंकुर, ॿिज, ओहो फल, पत्ता, ओहो सभु जा सभु इहे वॾनि भागनि वारा आहिनि, पुञनि जा खजाना आहिनि, धन्य आहिनि। देवता बि ॾींहं राति ईअं ई था चवनि कि राम जी केॾी महिल निकिरंदा उन्हनि ते हथु रखंदा, केॾी महिल उन्हनि खे निहारींदा, हाँ, केॾी महिल उतां घुमंदा, ईंदा वेंदा, उन्हनि खे लॻी करे हवा उन्हनि खे स्पर्श कंदी, भॻवानु पाण स्पर्श कंदा। चओ हरे राम। इन तरह सां ॾाढो आनंद छाइजी वियो आहे जाते श्री राम जी रुकिया आहिनि। श्री कृष्ण गोविंद। चित्रकूट के बिहग मृग, बेल बिट पत्र न जाती, पुण्य पुंज सब अखियुनि वारा जीव श्री रामचंद्र जी खे ॾिसी करे जन्म जो फल पाए करे शोक खां रहित थी विया।
ऐं अचर पर्वत वृक्ष भूमि नदी भगवान जे चरण जे धूल जो स्पर्श पाए करे सुखी था थी वञनि। ईअं सभई परम पद मोक्ष जा अधिकारी थी विया, सभिनि खे मोक्ष मिलियो। हे वन हे पर्वत स्वाभाविक ही सुंदर मंगलमय अति पवित्रन खे भी पवित्र करण वारा, मंगलमय अति पावन 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 यानी पौत्र खे भी पौत्र करण वारा। महिमा उन्हनि जी कहिड़ी तरह चई वञे, जाते सुख जा सागर प्रभु श्री राम जी निवास था कनि। क्षीर सागर खे छॾे करे नारायण भगवान क्षीर सागर में रहंदा है, भगवान रघुनाथ जे अवतार में त क्षीर सागर के त्यागे करे अयोध्या के छॾे करे जाते सीता जी लक्ष्मण जी श्री रामचंद्र जी सरकार अची रहन था, उन बन जी केॾी न परम शोभा आहे। उनखे हजारनि मुख वारा लखें लखें शेष जी बि हुजनि त नथा चई सघनि। हिकु शेष जी खे हजार मुख और लख शेष नाग भी अची वञनि, मल्टीप्लाई बाई 1000 ईच, वो भी नथा चई सघनि, चाहे युगन युगन तक चव। हरे राम। उनखे भला तुलसीदास जी चवनि था मां कहिड़ी तरह सां वर्णन करे सघंदुमि। काथे पोखरे में रहण वारो, पोखरे यानी खड्डे में रहण वारो कछुओ भी मंदराचल पर्वत खणी सघंदो छा? लक्ष्मण जी मन वचन ऐं कर्म सां श्री रामचंद्र जी सेवा था कनि ऐं उन्हनि जो शील स्नेह चयो नथो वञी सघिजे। हरे राम हे हरे सीताराम। क्षण क्षण ते श्री सीताराम जी जे चरणनि खे ॾिसी करे ऐं पंहिंजे मथों प्यार ॾिसी करे लक्ष्मण जी सपने में बंद मात पितु गेह सियावर रामचंद्र की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। श्री रामचंद्र भगवान सां सीता मैया जी अयोध्यापुरी कुटुंब जा माण्हू घर जी यादि भुली करे ॾाढो सुखी रहंदी आहे। क्षण में पति श्री रामचंद्र जे चंद्रमा जे समान मुखार विंद जो दर्शन करे उही परम प्रसन्न रहंदी आहे जीअं चकोरी चंद्रमा खे ॾिसी करे। स्वामी जो प्रेम पंहिंजे प्रति नित्य वधंदो थो वञे, इहो ॾिसी करे सीता जी एॾो ख़ुशि थी थिए जीअं ॾींहं में चकवी ऐं सीता जी जो मन श्री रामचंद्र जे चरणनि में लीन थी वियो आहे, या मिश्री पाणीअ में घुलिजी वञे। तहिड़ी तरह सां राम जी जे चरणनि में सीता जी जो मन बिल्कुलु लीन थी वियो आहे। लॻल पियो आहे उन्हनि खे हे जंगल हज़ारे हज़ारे अयोध्या जे समान प्यारो थो लॻे, छो जो राम जी गॾु प्रियतम श्री रामचंद्र जीअ सां गॾु वो पन्ननि वारी कुटिया भी प्यारी थी लगे, महल छॾे करे पतन जी त कुटिया ठहियल आहे। हिरण पक्षी मृग प्यारा कुटुंबिन जे समान प्यारा था लॻनि ऐं संत महात्मा जेके जंगल में रहंदा आहिनि उन्हनि जी जेके धर्म पत्नियूं घरवारियूं उहे पंहिंजी माता सास जे समान, सुठा सुठा संत सौरे जे समान ऐं जंगल में मिलण वारा कंद मूल फल जेके आहिनि आहार उहे उनखे अमृत जे समान था लॻनि। हरे राम।
जेके भी हिसाब किताब आहिनि न, सभु मन के रंग हजार आहिनि, त सभु मन जा ई हिसाब किताब। मन जंहिंसां लॻी वञे त पोइ बसि वाह वाह, पोइ त रुखी रोटीअ में बि मौज आहे, ऐं मन न लॻो आहे त पोइ सोन जे पिंजरे जे समान। हाँ, ॿुधो मन माने की बात, गोपियूं चवनि थियूं छा कयूं, असांजो मन जंहिंसां मञे। ड्राख छुहारा त्याग अमृत फल, विष कीड़ा विष खात। जहर जो कीड़ो हूंदो आहे न, उहो ड्राख काजू बादाम अखरोट चिरौंजी जो उहो छॾे करे जहर ई खाईंदो आहे। छो? हा, उनजो मन जहर में लॻी वियो आहे। पोइ त असांजो मन कृष्ण में लॻी वियो आहे। छा कयूं? तूं केतिरो बि ज्ञान ॾे, भॻवानु सर्वव्यापक आहे, हाज़िर नाज़िर आहे, बिना रूप रंग जी आहे, ठीकु आहे, तुंहिंजो ज्ञान सही आहे, लेकिन असां छा कयूं? असां कोई निरंकार सां थोरी न प्रेम कयो आहे, असां परमात्मा सां बि न कयो आहे, भॻवान खे मतिलबु न आहे, असां त श्री कृष्ण सां प्रेम कयो आहे। हाणे उहो परमात्मा ठहियलु हुजे, ग्वारियूं साईं करण वारो आहे त ठहियलु हुजे, असांखे छा करिणो आहे? असां प्रेम त श्याम सुंदर सां कयो आहे। ऐं जबकि गोपियुनि खे पतो आहे कि हे उहे आहिनि जेके राम हा। तॾहिं त गोपी गीत में, भ्रमर गीत में गोपियुनि चयो आहे कि तुंहिंजो स्वामी उहो ई आहे न, हे भंवरा जंहिं लिकी करे वीचारे ॿालीअ खे तीर हयो। कंहिं हयो? कृष्ण भॻवानु हयो, राम जी हयो। तुंहिंजो स्वामी उहो ई आहे न, टे पेर वीचारे घुरी करे ॿलीअ खे, हा, हालत नाज़ुक करे छॾींसि, ॿिनि में सभु नापे छॾींसि, हा, वरी ॿधी रखियईं वीचारे खे, जंहिं दान ॾिनो उन खे ॿधी रखियईं। त इहो ब्रह्म ज्ञान ई त आहे, ॿियो छा आहे? सम्झी वई न त हे श्री कृष्ण उहो ई आहे। इहो प्रेम चइबो आहे, इहो मन लॻाइणु चइबो आहे। जंहिंजो जंहिं शइ सां मन लॻे न, पोइ पहाड़ जहिड़ी बि ॻाल्हि हल्की लॻंदी आहे असांखे। उहो ई पढ़ाई आहे। कुझु ॿार इंजॉय कंदा आहिनि त उन्हनि खे बोझ न लॻंदो आहे। उहे एॾो बढ़िया पढ़ंदा आहिनि, एॾो बिल्कुलु ईअं कीड़े वांगुरु चिपकी पवंदा किताबनि में, छॾींदा कोन। घर वारा चवंदसि अरे थोरो आराम बि कर, हा हा हा, थोरो खाई वठि, न, उन्हनि खे रस अची वियो आहे। ऐं उहो ई किताब जेको माण्हू न पढ़णु चाहे, जंहिंखे बोझ लॻंदो हुजे, उनजी दिलि जी धड़कन वधी वेंदी। उहो चवंदो केॾी महिल घंटी वॼे त भला निकिरां स्कूल मां अची, मौत भर स्कूल में पियाऊं, कॾहिं छुटी थींदी? तंहिंखां त गवार रहिजी वञूं, काॾे कंदासीं पढ़ाई? चओ हरे राम। तहिड़ी तरह सां जेको माण्हू मन लॻाए करे कमु कंदो आहे त उनखे पहाड़ जहिड़ी महिनत बि महिनत न लॻंदी आहे। ऐं जंहिंखे वीचारे जो मन न लॻल आहे, कुझु करण ई न चाहे, उनखे पाणी गिलास चओ त उहे बि ढढर ढरा थी वेंदसि। वरी उथां, वरी होॾे वञा मटके तक, वरी गिलास धोआं, वरी पाणी भरियां, वरी खणी अचां, छॾेसि पीआं ई कोन थो पाणी, हटाएसि। हरे राम। कंहिं भरे ॾिनो त ठीकु आहे। श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर, श्री कृष्ण गोविंद, नारायण वासुदेव। इन करे संगत कई पुछण ईंदी आहे असां कहिड़ो वापार कयूं, हा, कहिड़ो धंधो कयूं, नौकिरी कयूं, रेडीमेड कयूं, कपिड़ो कयूं? त मां ईअं चवंदो आहियां, तव्हांजी जंहिंमें लगन आहे उहो कयो। छो जो पोइ तव्हां धंधो न कंदव, तव्हां मौज कंदव। भाई हानि लाभ जीवन मरण जस अपजस विधियात, जेतिरी प्रॉफिट तव्हांखे लिखियलु आहे उहा मिली रहंदी, नुक़सानात थी रहंदो, पर तव्हां अगरि धंधो मन सां कंदव पोइ तव्हांखे बोझ न लॻंदो, तव्हां ख़ुशि रहंदव, स्वस्थ रहंदव ऐं ख़ूब महिनत कंदव। इन करे मन लॻाए करे सुठो कमु करणु खपे। जेके बि शुभ कर्तव्य आहिनि उन में असां मन लॻाए करे कयूं, ख़ुशीअ सां कयूं त उहे बोझ न लॻंदा, आनंद अची वेंदो। ऐं बिना मन जे बेमन कंदासीं पोइ त छा चइजे, पोइ त नंढो नंढो कमु बि पहाड़ जहिड़ो भारी लॻंदो आहे। आलसी माण्हूअ खे जेको कमु ईअं लॻंदो आहे मौत जे समान आहे, महिनती माण्हू उनखे नचंदे नचंदे खेॾी खेॾी करे वठंदो आहे। केॾो वॾो फ़र्क़ु आहे। हिकु ॿार वीचारो भटकूराम बीमार पइजी वियो, डॉक्टर चईंसि कमु कर, हे जव खण, तिर खण ऐं ॿियो कारा मिर्च खण, मिस्री खण, इहे सभु 5 वखर 6 खण, इहे सभु पीस, ठीकु आहे, पीसे करे भिजाए, पोइ भिजाए करे सुबुह जो सुकाए, पोइ वरी ॿिए ॾींहुं छाणे करे उनजो पाणीअ में बढ़िया शरबत ठाहे करे पी वञ, ठीकु थी वेंदे बच्चा। चईंसि डॉक्टर साहिबु इन खां त मरी वञण ई अच्छा।
एॾा कम कया वञी, चओ हरे राम। ही पुसाईंदा, गीला कर सुकाए छाण शरबत ठाहे पी, पयो हुजां मां खट ते उन में ई ख़ुशि आहियां। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। सीता माता खे सभु आनंद तो नज़र अचे, छो राम जी गॾिन, उनजो मन राम जी में लॻल आहे। असां चऊं था छा कयूं, भॻवान में मन लॻे नथो ऐं हुननि जो हटे कोन थो। इन करे जाते राम जी न उते सीता माता ॾाढो प्रसन्न आहे। जंगल जा पशु पक्षी परिवार वारा था लॻनि, हाँ ऋषि मुनि संत सहुरे जे समान, उनजी घर वारियूं सासू माताउनि जे समान थी लॻनि। जंगल जा कंद मूल फल जेके थींदा आहिनि, जंगली फल, उहे बि उन्हनि खे मेवा ऐं छप्पन भोग था लॻनि। केॾो ख़ुशि आहे सीता माता। कुझु बि त कोन्हे सुविधा, हाँ कुझु खणी आया आहिनि छा, बोरा भरे करे रिक्शा भराए करे अयोध्या में। ॿुधो छा ईअं कथा पढ़ियो छा, ॿचारो ईअं रथ भराए खणी आया हुजनि सामाननि जा, राशन जा, हाँ ईअं त कुझु बि कोन्हे। पकल भोजन नथो मिले, फल फूल था खाइनि। हरे राम। हे हरि। स्वामीअ सां गॾु सुंदर साथरी, साथरी याने जेकी घास ऐं पतनि जी सेज हूंदी आहे। बिस्तर कोन्हे, घास ऐं पता विछायल आहिनि। उहा बि 100 कामदेवन जे सेजा खां सुंदर थी लॻे। जंहिंजे कृपा भरे नेणनि सां निहारण सां, सीता माता जे नज़र खणी महर जे निहारण सां वॾा वॾा मनुष्य लोकपाल बणिजी वेंदा आहिनि। लोकपाल याने अग्नि देवता, पवन देवता, झूलेलाल, वरुण देवता, इहे बणिजी वेंदा आहिनि सीता जीअ जे अखि खणी करे कृपा भरी निहारण सां। उन्हनि खे भला भोग विलास मोहित थो करे सघे? न न। जिन श्री रामचंद्र प्रभुअ जो स्मरण कयो, उन्हनि खे भक्त तमामु भोग विलास खे ईअं तिनके जे समान त्यागे छॾींदा आहिनि। जंहिं भॻवान सां प्रेम कयो, उन्हनि खे भोग विलास विषय विकार पकड़े न सघंदा आहिनि। उन्हनि श्री रामचंद्र भगवान जी प्यारी पत्नी जगत जी माता सीता जीअ जे लाइ इहे भोग विलास जो त्याग करणु कोई अचरज वारी ॻाल्हि कोन्हे, सहज आहे। चओ हरे राम। हे हरि। सीताराम। राधे श्याम। राम संग सिय रहत सुखारी। इन पूरे दोहे में सीता माता जी रहनी आहे कि दुख में, कष्ट में, विपत्तिअ में, जंगल में केॾो आनंद में थी रहे कि स्वर्ग खां बि सुंदर, वैकुंठ को बि सुठी अवस्था में सीता माता चए थी मां ख़ुशि आहियां। इहो हर स्त्रीअ खे ज्ञान सिखणु खपे कि स्त्रीअ जे लाइ ॿाहिरीं सुख सुविधा मोल न रखंदी आहे। पतीअ जो सानिध्य वॾी ख़ुशी हूंदी आहे। घर परिवार जो प्यार वॾी शइ हूंदी आहे। इहो असली खजानो हूंदो आहे। ॿाहिरीं जेके बि सुख सुविधा आहे उहा भीतर थोरी न पहुचंदी आहे, उहा त चमड़ीअ तक आहे, लेकिन दिलि तक त इहे शयूं वेंदियूं। प्रेम, स्नेह, अपनापन, कर्तव्य, शिक्षा, ज्ञान, इहो ई सभु त असांखे सुखी कंदो आहे। सीता माता राम संग सिय रहत सुखारी, पुर परिजन गृह सुरति बिसारी। छिन छिन पिय विधु बदन निहारी, प्रमुदित मनहु चकोर कुमारी। नाहने अनुरागा, अवध सहस सम बन प्रिय लागा। परन कुटी प्रिय प्रियतम संगा, प्रिय परिवार कुरंग विहंगा। सास ससुर सम मुन तिय मुनि बर, असन हमिय सम कंद मूल पर। नाथ साथ साथरी सुहाई, मयन सयन सय सम सुखदाई। लोक पहोहि बिलु
रत राम है तज है जन, तिन सम विषय विलास। राम प्रिया जग जननी सिय, कछुन आचरज तासु सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की। बोलो सियावर रामचंद्र चंद्र की जय। श्री रामचरितमानस अयोध्या कांड दोहा क्रमांक 140 140। श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम। जय जय। हिकिड़ी सूचना वरी ॾेई छॾियऊं, मामा जी क़ैद करे कोन थो त हिकु बार वरी था ॾियूं भागवत जी। बोलो श्री भागवत भगवान की। तेरा नाम सुन के मैं आ गया, घनश्याम दिल को तू भा गया, ये तेरी कथा का सुरूर है, पागल मुझे बना गया, तेरा नाम सुन के मैं आ गया। तेरा नाम सुन के मैं आ गया। प्यारे भाइयों बहनों, प्यारी प्यारी साथ संगत जी, श्रीमद् भागवत महापुराण ज्ञान यज्ञ महोत्सव चकरभाटा नगरी में संत कंवरराम धर्मशाला में शाम को 5 बजे से 8 बजे तक 19 अप्रैल से 25 अप्रैल तक याद रखिए। और निवेदन कर रहे हैं मलघानी परिवार, और हिंदी सरल भाषा में ये कथा होगी। सबसे हाथ जोड़कर प्रार्थना, समय पर आकर कथा सुने और आप एहसास करें कि आप भगवान के गोद में साक्षात वैकुंठ में ही बैठे हैं। तहाँ वैकुंठ जहाँ कीर्तन तेरा। बोलो श्री भागवत भगवान की जय। श्री कृष्ण। हाणे मां ॿधल कोने में टुटी फुटी पएव, ख़राब अचे, आवाज़ अचे, मां कुछ कोन ॼाणंदो पेंदो। अलाए घणा बार त रिकॉर्डिंग कराई थी। सुबुह जो चई अचिजो पक ईंदासीं, पाण ई आयो ई कोन्हे मामा। ईअं धोखा था ॾियनि माण्हू। ॿी कहिड़ी ॻाल्हि हुई, अलाए कहिड़ी। श्री कृष्ण गोविंद। ओम श्री कृष्ण गोविंद। श्री कृष्ण गोविंद हरे। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। बोलो श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। बोलो श्री राम जय राम, जय जय राम। 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 बोलो श्री राम जय राम, जय जय राम। आनंद नंद गोपाला, हे नंद नंद गोपाल। आनंद नंद गोपाल। हे नंद गोपाला, आनंद नंद गोपाला। हे नंद नंद गोपाल। आनंद नंद गोपाल। हे नंद
नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाला हे नंद नंद आनंद नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला हे राम 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 सीताराम सीताराम हे राम 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 सीताराम सीताराम ओहो राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम 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 सीता सीताराम बोलो सीता सीताराम हे बोलो सीता सीताराम बोलो सीता सीताराम हे सीता सीताराम बोलो सीता सीताराम सीता सीताराम बोलो सीता सीताराम हे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम प्यारे राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम राधे राधे श्याम बोलो राधे राधे श्याम सीता सीताराम बोलो सीता सीताराम बोलो सीता सीताराम बोलो सीता सीताराम बोलो राधे राधे राम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 जय जय श्री राधे जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय ओम शांति भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की बोलो वृंदावन बिहारी लाल की जय श्री अन्नपूर्णा माता की जय श्री गजानंद भगवान की जय आज के आनंद की जय कथा विश्राम होत है। कृपा करो हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। आयो लाल सभई चो झूलेलाल। सुभाणे गुरुवार आहे छा? सुभाणे विस्पति आहे। सुभाणे गुरुवार जो ॾींहुं अची करे सतगुरनि जे दर ते पावन प्रभु जा गुण ॻाए कीर्तन करे भक्ति कथा जे द्वारा पंहिंजो परम लाभ वठो। साध संगत जी सभिनि खे वठी अचो, भगवान सां जोड़ियो ऐं इहो सभिनि खां वॾो सेवा जो पुण्य जो कर्म अथव। बोलो सत्संग भगवान की। सुबुह जो 8:30 खां 10 ताईं। जय श्री कृष्ण। प्रसाद कयो स्वीकार।